बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ के प्रोग्राम व्यूज़ टाइम में भली कार आवा यहाँ महताब अली नूर। नाज़रीन, सुप्रीम कोर्ट में ताहयात नाअहली केस ॾिए जो कि ॿुधणी दौरान भी चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान काज़ी फ़ाइद ईसा साहब इंतहाई अहम रिमार्क्स ॾिना आहिनि। ख़ासि तौर ते आइन ऐं पार्लियामेंट जी बालादस्ती के हवाले से हुननि घणो कुझु चई छॾियो आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान काज़ी फ़ाइद ईसा साहब जो चवणो त छा हिते वेठल जेके 5 जजिस आहिनि उहे पार्लियामेंट जे 326 मेंबर्स खां वधिक थी सघनि था। उन्होंने चयो त असां 5 मुअज़्ज़िज़ जेके आहियूं उहे पार्लियामेंट जे 326 मेंबर्स जे दानिशमंदानी जेका कानून साज़ी आहे छा उनखे रद्द करे सघूं था। उन खां पोइ आमिर जे हवाले सां बि हुननि कुझु रिमार्क्स ॾिना। उन्हनि चवणो त आमिरनि पंहिंजे दौर हुकूमत में सादिक ऐं अमीन जो शर्त जेको आहे उहो पंहिंजे लाइ छो न विधो हो। हुननि जो चवणो त कुझु माण्हू चवनि था त अधु जमहूरियत बि आमिरियत खां बहितर आहे। आइन जो तक़दुस मञण सां थींदो, न त चई था छॾियूं त बंदूक जो तक़दुस असांखे क़बूल आहे। इन सां गॾु वरी कुझु ॿिया अहम रिमार्क्स बि आहिनि जिते ॻाल्हि ॿोल कंदासीं। PTI खां हिकु भेरो ॿीहर बैट जेका आहे उहा वापसि फुरी वई आहे। PTI खे ॾियणी न पिया ॾियनि, कॾहिं बैट उन्हनि खे मिले पई, कॾहिं उन्हनि खां वापसि वरिती पई वञे। पेशावर हाई कोर्ट खां पोइ लाहौर हाई कोर्ट बि महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो ऐं दरख़्वास्त जेका आहे उहा PTI जी रद्द करे छॾी। इन मामले ते PTI सुप्रीम कोर्ट सां राब्तो कयो आहे। बैरिस्टर गोहर जो चवणु आहे त बैट जो निशान वापसि मिले न मिले पर असां चूंडूं ज़रूरु विढ़ंदासीं ऐं बैट जो निशान असांखे मिलणु खपे। मुल्क में सियासी इस्तेकाम इंतिहाई ज़रूरी आहे। इन जे लाइ सभिनी जमातुनि खे चूंडुनि में हिसो वठणु घुरिजे। सभिनी जी ॻाल्हि कई आहे हुननि। पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी वरी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे वज़ीर आज़म जे लाइ उम्मीदवार नामज़द करे छॾियो आहे। उन खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कई गुज़िरे ॾींहुं बिलावल भुट्टो ज़रदारी, जंहिंमें हुननि इंतिहाई अहम ॻाल्हियूं कयूं। ख़ासि तौर ते तनक़ीद जो निशानो बढ़ायो नवाज़ शरीफ़ ऐं PTI बानी खे। उन खां पोइ 10 नुकाती जेको मंशूर उन्हनि जारी कयो आहे उनजी बि ॻाल्हि कई। अॼु बि जलसे खे ख़िताब दौरान उन्हनि अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं। आवाम छा 300 यूनिट्स बिजली, 3 लख घर ऐं अहिड़े क़िस्म जूं ॿियूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ पीपल्स पार्टी खे वरी हिकु भेरो ॿीहर मौक़ो ॾींदो, ख़ासि तौर ते अहिड़े वक़्तु जॾहिं पंजाब में मुक़ाबिलो सख़्तु आहे ऐं बिलावल साहब दावा करे पियो त पीपल्स पार्टी सियासत जी शुरूआत बि पंजाब खां कई हुई ऐं हू लाहौर मां चूंड विढ़ण इन जे करे ई आयो आहे। जेके पैनलिस्ट आहिनि उन्हनि जो तारीफ़ मां सां करायूं था। सीनियर तजिया निगार प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब असां सां गॾु आहिनि। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब सीनियर तजिया निगार अॻूणा सफ़ीर उहे असांखे जॉइन करे चुका आहिनि। नसीर मेमन साहब असां सां गॾु आहिनि ऐं प्रोफेसर इनाम भट्टी साहब बि असां सां गॾु ई आहिनि। डॉक्टर यूब शेख साहब बि जॉइन कनि पिया। थैंक यू सो मच, वॾी महिरबानी आहे मुंहिंजी। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, सर ही कुझु शयूं लिंक था कयूं त सुप्रीम कोर्ट में हिकु पासे ताहयात नाअहली केस जी ॿुधणी हले पई, ॿिए पासे इस्लामाबाद हाई कोर्ट वरी नैबज़दा जेके सदा याफ़्ता जवाबदार आहिनि उन्हनि जी नाअहलीअ जो मुद्दो 10 साल वारो जेको पहिरियां वारो फ़ैसिलो हुयो उहो बहाल करे छॾियो आहे। उन खां पोइ PTI वरी सुप्रीम कोर्ट में वई आहे बैट जो निशान वापसि वठण जे लाइ। कीअं पिया ॾिसो सूरत हाल जहिड़ी रीति तब्दील थिए पई सर? सूरत हाल निहायत दिलचस्प इन हवाले सां आहे त जेको इलेक्शन जो जेको माहौल जुड़ी रहियो आहे उन में जेके इहे फ़ैसिला आहिनि, इहे सभु उहे फ़ैसिला आहिनि जेके पुराणियुनि मुतलकुल अनान हुकूमतुनि ऐं मतिलबु आहे त जेके ग़ैर जमहूरी जेके रवैया हुया गुज़िरियल हुकूमतुनि जा ऐं जेके डिक्टेटरशिप जा हुया उन्हनि जूं जेके कोर्टूं हुयूं, साथारी कोर्टूं, उन जेके इंस्टीट्यूशन साथारी हुया, उन जा जेके फ़ैसिला आहिनि जेके डेमोक्रेटिक पार्टीज़ खे मफ़लूज करण जी कोशिशि में हुया, मतिलबु इंस्टीट्यूशन में जेका पोलराइज़ेशन आहे उहा हितां ज़ाहिर पई थिए त कुझु जेके कोर्टुनि में कुझु जेके आहिनि उहे उन्हनि खे पुराणे शयुनि खे बहाल करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। ऐं जीअं अॼु चीफ जस्टिस मोहतरम काज़ी फ़ाइज़ साहिब जा तव्हां ॿुधा अॼु कमेंट्स, त उहो केतिरो क्लियर आहे पंहिंजे माइंड में डिक्टेटरशिप ऐं आइन जी बालादस्ती ऐं पार्लियामेंट जे एतिराम बाबति। इहो हिकिड़ो ॿिनि धाराउनि वारो असांखे मिले थो पियो रवैयो, ऐं जंहिं रवैये खे ॾाढो आसान एनालाइज़ करणु त जेको हिस्टोरिकल बैकग्राउंड आहे पाकिस्तान में सियासत सां ऐं सियासी पार्टियुनि सां जेको खिलवाड़ कयो वियो आहे उनखे मफ़लूज करण लाइ मुख़्तलिफ़ कानून साज़ी कई आहे। जेका कानून साज़ी कॾहिं पार्लियामेंट न कई आहे उन्हनि कानून जे ज़रिए उन्हनि खे आंदो थो वञे ऐं उन में जेका कोशिशि थी रही आहे इहा यकीनी तौर ते पॉलिटिकल पार्टीज़ खे डीमोरलाइज़ करणु, उन्हनि खे वीक करणु, उन्हनि खे इलेक्टोरल प्रोसेस में वञण में हिंड्रेंसिस पैदा करणु, उन्हनि जी जेका रेप्यूटेशन आहे उनखे ख़राबु करणु ऐं मुख़्तलिफ़ ज़ावियुनि खां बहरहाल उनजो इम्पैक्ट जेको आहे जेका हिकिड़ी फ्री ऐं फेयर इलेक्शन ते थी सघे थो उहो पइजी सघे थो पियो। सो मां सम्झां थो त काज़ी फ़ाइज़ जा जेके इहे रिमार्क्स आहिनि इहे तारीख़ी आहिनि ऐं इन्हनि रिमार्क्स खे अॻियां जमहूरियत जेका आहे उहा
नज़र अचे पई, उनजो एतिराम नज़र अचे पियो। बाक़ी ॿियूं धुरियूं वरी ॿिए पंहिंजे हिसाब सां आहिनि। सो मां सम्झां थो त इलेक्शन थींदी, ऐं छो त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जा जेके इहो जेको रवैयो आहे जमहूरियत ॾांहुं, उहो इंश्योर थो करे त इलेक्शन कंहिं बि सूरत हाल में थियणु खपे ऐं थींदी, ऐं आइन बालातर आहे। बाक़ी ॿियूं सभु जेके कोशिशूं आहिनि उहे पंहिंजे हिसाब सां हर कोई लॻो पियो आहे, जेके डिक्टेटरशिप जा जेके आहिनि हामी। सो ॾिसजे पीटीआई छा पंहिंजी उम्मीद बरक़रार रखे। रफ़ीक साहब त बैट जो निशान उन्हनि खे वापसि मिली वेंदो, नामज़दगी कागज़ बि बहाल थी वेंदा उन्हनि जा। ॾिसो, उसूली तौर ते त पीटीआई खे माना निशान मिलणु घुरिजे, इन में को प्रॉब्लम कोन्हे को। तव्हां हुन केस आहिनि, केस हलायो, केस हलनि था, तव्हां केस साबित कयो था, जेकॾहिं साबित थियनि था उन्हनि ॾाढो ऐं कोर्टूं उन्हनि खे ॾियनि थियूं त उहा ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी तव्हां इन नमूने में जंहिं नमूने में जेका गुज़िरियल मुस्लिम लीग नून ऐं पीपुल्स पार्टी वारनि खे नॉकडाउन कयो, वरी तव्हां हिननि खे पिया कयो, इहा ॻाल्हि कोर्टूं पंहिंजे आज़ादु हुन में आहिनि ऐं इहो मुमकिन आहे। त हाणे ॾिसणो इहो त कहिड़े हवाले सां कहिड़ियूं कोर्टूं वटि उहे फ़ैसिला अचनि था। हिकिड़ी कोर्ट करे थी, हुनजी हिमायत में ॿी नथी करे पई। सो हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी तौर ते हुन जो पूरो हक़ आहे त उहो बीहनि ऐं पूरे हुननि खे लेवल प्लेइंग फील्ड मिलणु घुरिजे, त पोइ सूरत हाल जेका आहे सा बिल्कुलु सही हूंदी। त इलेक्शन जेका आहे क्रेडिबल हुजणु घुरिजे। इलेक्शन क्रेडिबल हुजण जो पाकिस्तानी मईशियत, पाकिस्तानी समाज, पाकिस्तान जी सियासत, पाकिस्तान जी समाजी अवसर ते तमामु वॾो फ़र्क़ु पवंदो, ऐं उहो फ़र्क़ु नज़र अचणु घुरिजे। उन फ़र्क़ खे मिटाइण जी कोशिशूं आहिनि उहे पाकिस्तान लाइ ख़तरनाक आहिनि। जी ठीकु आहे डॉक्टर रफ़ीक मंचाणी साहब, थैंक यू सो मच सर। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, सर बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयान थे या वज़ीर आज़म नामज़द थियण ते ॿिए सेशन में मां पुछंदुसि, पर बिलावल भुट्टो ज़रदारी इहा जेका अहम ॻाल्हि कई हिकिड़ी, त ईअं नथो थी सघे त अदलिया हिक खे नाअहल करार ॾिए, मतिलबु पीटीआई बानी खे, ऐं ॿिए खे वरी अहल करार ॾिए, मतिलबु नवाज़ शरीफ़ खे। सम्झो पिया त हाणे समूरा मामला सुप्रीम कोर्ट में आहिनि। पीटीआई बैट जे निशान जी वापसी जे लाइ बि सुप्रीम कोर्ट में वई आहे। ताहयात नाअहली केस जो बि मामिलो हले पियो, पर इस्लामाबाद हाई कोर्ट जेको वरी फ़ैसिलो ॾिनो, उनखां पोइ कुझु धुरियुनि जो इहो चवणु आहे त जेकॾहिं पीटीआई बानी खे कंहिं बि केस में सज़ा आई त पोइ उहो 10 सालनि जे लाइ नाअहल थी वेंदो। अहिड़े क़िस्म जी का सज़ा बि ॾिसो पिया। महिरबानी मेहताब, मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं 10 सालनि वारो फ़ैसिलो बरक़रार रहियो त पोइ ख़बर न आहे नवाज़ शरीफ़ जो छा थींदो। हुनजा बि त 10 साल हिन में अची वेंदा या हुनजा 10 साल पूरा थी वेंदा। त तंहिंजे करे जेकॾहिं ताहयात नाअहली वारो मामिलो घटिजी जेकॾहिं अचे थो 10 सालनि ते, तॾहिं मूंखे नथो लॻे इहो वरी बि जेको आहे सो 5 सालनि ते वञी जॾहिं थींदो तॾहिं इहा शइ मुमकिन थी सघंदी। हा, जेकॾहिं वरी मामिलो सॼो ई ईअं हिनखे खणी वञिणो आहे त सभिनी खे रिंग खां आउट करिणो आहे, त पोइ शायदि उन जे लाइ इहो तरीक़ो इस्तेमालु थी वञे। पर हिन वक़्त ताईं मजमूई जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त कोर्टूं वर्सिस उम्मीदवार, वरी कोर्टूं वर्सिस इलेक्शन कमीशन, ऐं इलेक्शन कमीशन वर्सिस उम्मीदवार, इहो सॼो जेको सिनारियो जुड़ियो पियो उहो चूंडुनि जे अमल खे या चूंडुनि जे माहौल खे वाज़े करण जे बजाए उनखे वधीक मुंझाईंदो पियो वञे। ऐं उन जे मुंझाइण खां पोइ जेकॾहिं अञा बि चूंडूं बरक़रार रहनि थियूं ऐं चूंडूं थियनि थियूं, त पोइ उन मां हिकिड़ी शइ ज़हन में रखणु घुरिजे। ऐं सम्झां थो त पोइ उनजो इहो हूंदो त जेको वोटर आहे उनखे कंफ्यूज़ करण जी कोशिशि कई पई वञे। ऐं शायदि हींअर जेके असुल जेके वागधणी आहिनि उन्हनि जी शायदि ख़्वाहिश बि इहा आहे त सियासतदाननि खां पोइ हाणे वोटर मायूस थिए चूंड जे अमल मां। पाकिस्तान जे अंदरि वॾे वक़्त खां वठी करे अक्सरियत सियासी जमायतूं जेके आहिनि उहे शफ़ाफ़ चूंडुनि जे अमल खां ग़ैर मुतमिन हर भेरे रहनि थियूं। हर चूंडुनि खां पोइ तव्हां पाकिस्तान जी कंहिं बि वॾी जमायत खे न ॿुधो हूंदो, या हेठी नंढियुनि जमायतुनि खे त छॾियो, पर मुख्य जेके वॾियूं जमायतूं जेके सूबनि में इक़्तिदार बि हासिलु कंदियूं रहियूं आहिनि, उन्हनि खे बि इहो तव्हां न ॿुधो हूंदो त चूंडूं शफ़ाफ़ हुयूं ऐं उन्हनि ते मुकमिल तरह ते एतमाद जो इज़हार करिजे थो। अॼु ॾींहं ताईं जेके बि चूंडूं थींदियूं रहियूं आहिनि उहे चूंडुनि जे अमल खां पोइ हर उहा जमायत जेका इक़्तिदार में न अची सघंदी आहे उहा उन ते पंहिंजा एतिराज़ात बि ज़ाहिर कंदी आहे। न रुॻो एतिराज़ात ज़ाहिर कंदी आहे, बल्कि उहो पूरो सॼो हिकिड़ो चिठो पधिरो करे ॾींदा आहिनि त कहिड़ा कहिड़ा जेके नुक़्स हुया चूंड जे अमल में, ऐं उहे पोइ अॻिते हली करे वरी साबित बि थींदा आहिनि। मिसाल तौरु माज़ी में जेके बि अहिड़ा अमल थिया पोइ वरी अॻिते हली करे जिन एतिराज़ कया, एतिराज़ कंहिं न
तरीक़े सां इहा शइ ईंदी रहे त वाकई चूंडुनि जो अमल जेको अमल वञे त हू डिसहार्ट थी घर वेठो हुजे, चूंड जे अमल में हिसो न वठे ऐं मुल्क जे अंदरि जेको जमहूरी प्रोसेस आहे उनखे मुकमिल तरह ते हिकिड़ो कठपुतली तमाशो सम्झो वञे या हर पढ़ियो लिखियो उनखे ईअं सम्झे त हिन सां को बि फ़ाइदो कोन्हे, का तब्दीली थियणी कोन्हे, हिन मुल्क में कुझु बि केॾी महिल बि थी सघे थो, इहो जेको असीं सभु बि चवंदा रहियूं आहिनि, अहिड़ी सूरत हाल जेका थिए थी त आउं नथो सम्झां त इन सोच जे वधण सां मुल्क को मुस्तहकिम थींदा आहिनि या इन सोच जे वधण सां मुल्कनि जी का मईशत मुस्तहकिम थींदी आहे या इन सोच जे वधण सां मुल्क जे अंदरि को सियासी इस्तेहकाम ईंदो आहे। हींअर आउं यकीन सां चई सघां थो त चूंडूं थियूं, कहिड़ियूं बि थियूं, जंहिं बि तरीक़े सां थियूं, उन्हनि चूंडुनि खां पोइ पाकिस्तान जी सवाइ उन धुर जे जंहिंखे इक़्तिदार मिलंदो, बाक़ी सभिनी जो इहो हूंदो त चूंडूं शफ़ाफ़ न हुयूं, चूंडुनि जे अंदरि मुदाख़लत हुई, चूंडूं आरोज़ जे ज़रिए थियूं ऐं चूंडियूं मनपसंद माण्हुनि खे इक़्तिदार में आणण जे लाइ करायूं वयूं। इहे ई सभिनी जा पोइ तव्हां बयान ॾिसंदव ऐं जुमिला हूंदा। ऐं जिन खे जेकॾहिं इक़्तिदार में हिसो मिली बि वियो त पोइ वरी उहे चवंदा त मजबूरी में असां इक़्तिदार वरितो, गठजोड़ जे ज़रिए वरितो, मुल्क जे अंदरि जमहूरी अमल खे कंटिन्यू रखण जे लाइ असां इक़्तिदार में आयासीं, पर असां वटि इख़्तियार न हो, जेको माज़ी में तव्हां ॿुधंदा ईंदा आहियो। हर भेरे इक़्तिदार में रहण खां पोइ जॾहिं इक़्तिदार खां ॿाहिरि थी वेंदा आहिनि त उहो नवाज़ शरीफ़ हुजे, इमरान ख़ान हुजे या बेनज़ीर हुजे या माज़ी में जिन जिन खे बि इक़्तिदार मिलियो आहे, उन्हनि इक़्तिदार खां पोइ वरी इहो ई चयो आहे त असां बेवस हुयासीं, असांजे हथ में अख़्तियार न हो। बिल्कुलु। हाणे जंहिं जे अंदरि इहो समूरो इन क़िस्म जो सिनारियो हुजे त मूंखे त सम्झ में नथो अचे त पोइ हीउ मुल्क जो आख़िर मुस्तक़बिल छा आहे। ऐं जेकॾहिं इन ई तरीक़े सां मुल्क खे हलाइणो आहे जो हाणे सभिनी खे इहा ख़बर पइजी वञे, सभिनी खे इहो सम्झ में अची वञे त इक़्तिदार में अचण जे लाइ कंहिंसां दोस्ती यारी रखणु लाज़मी आहे या कंहिंजो आशीर्वाद जो हुजणु लाज़मी आहे, ऐं वरी इक़्तिदार में रहण खां पोइ सिर्फ़ु पंहिंजा ई घर भरणा आहिनि, पंहिंजा ई अकाउंट जेके आहिनि उहे ॿाहिरियनि मुल्कनि में तोड़े हिते जेको आहे उहे वधाइणा आहिनि ऐं अवाम जे लाइ कुझु बि न आहे करिणो, मुल्क जी अञा वधीक सत्यानाश करणी आहे, त पोइ छा थींदो? आउं त सिर्फ़ु इन में आहियां त थींदो छा, चूंडूं थींदियूं या न थींदियूं, इन खां वधीक परेशानी जो अमल इहो आहे त हिन मुल्क जो छा थींदो ऐं हिन मुल्क जो मुस्तक़बिल छा हूंदो। जी मेहताब। ठीकु आहे सर, इनाम भट्टी साहब, थैंक यू सो मच सर। नसीर मेमर साहब, थैंक यू सो मच, तव्हां बि जॉइन कयो। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब असां सां गॾु आहिनि, वेलकम चओ पिया अव्हांखे बि। सर, हिकु त सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस काज़ी फ़ाइद ईसा साहब जा आइन ऐं पार्लियामेंट जी बालादस्तीअ जे हवाले सां कुझु इंतिहाई अहम रिमार्क्स, उन ते अव्हांजो कमेंट। चीफ जस्टिस साहब चयो त आइन मञण सां ई उनजो वक़ार जेको आहे बुलंद थींदो, न त चई था छॾियूं त असां बंदूक जो जेको आहे दस्तूर उहो तस्लीम था कयूं। ऐं उनखां पोइ वरी समूरा मामला जेके आहिनि उहे हिन सुप्रीम कोर्ट में आहिनि। PTI पारां बेट जो निशान वापसि वठण जे लाइ बि सुप्रीम कोर्ट सां राब्तो कयो पियो आहे। ॿिए पासे नवाज़ शरीफ़ जा नामज़दगी कागज़ जेके आहिनि उन्हनि खे चैलेंज करण जी अपील बि मंज़ूर थी चुकी आहे। कीअं पिया ॾिसो अव्हां सिनारियो जेको बिल्डअप थींदो पियो वञे आहिस्ता आहिस्ता? हाँ मेहताब, तव्हां जिन अपीलुनि जो ज़िक्र कयो सर, उहे ज़ाहिरात हाणे नेक्स्ट स्टेज ते अचणियूं ई सुप्रीम कोर्ट में, उहो त हिकिड़ो लॉजिकल प्रोग्रेशन आहे हुनजी जेको माना लीगल प्रोसेस जी, त हिकिड़ो उन में त हुनखे मां कंहिं ॿी कंस्पिरेसी थियरी सां कनेक्ट कोन थो कयां। इहे हाणे पंहिंजे प्रोसेस मां अॻियां हली अपील जे आख़िरी मरहले ते आहिनि। बाक़ी रही ॻाल्हि काज़ी साहिब जा जेके रिमार्क्स आहिनि त ॾाढा रिफ्रेशिंग। चवंदा आहिनि म्यूज़िक टू माई ईयर्स, बिल्कुलु कंहिं मौसीक़ी जहिड़ा था लॻनि। हिकिड़ो अहिड़ो बुसाट वारो मुल्क जंहिंमें टीह अरसे खां असां अदालतुनि खे ॾिठो त हू आइन जी लताड़ कंदड़नि जी कंहिं न कंहिं शिकिल में हिमायत में बीठल रहियूं। ऐं उनखां अॻु में जेको इन क़िस्म जो वॾो रिएक्शन नज़र आयो, वॾो बोल्ड स्टैंड असां ॿुधंदा हुआसीं, उहो हुयो चौधरी साहब जेको परवेज़ मुशर्रफ सां टकरा में आयो हो। अनफॉर्चुनेटली उनखे जेका उनजे नतीजे में पॉपुलैरिटी मिली, उहो थोरो हीरोइज़म जो घणो शिकार थी। त मसइलो वरी इहो बि आहे, जजिस जिते ॾाढा शानदार रिमार्क्स कनि था जेके असांखे वणनि त ॾाढा था। उन वक़्तु चौधरी साहिब बि एतिरो ई पॉपुलर हूंदो, उनजा बि असां सभु एतिरा ई मदाह हूंदासीं त केॾो वॾो इनकलाबी जज अची वियो आहे, छा त भाग खुलियो आहे पाकिस्तान जो। पर पोइ उहे पंहिंजो तवाज़ुन विञाए था विहनि। मां ज़ाती तौरु
इन राय जो आहियां जेको असां अदालतुनि जी तारीख़ ॾिठी आहे, इहे सभु कमेंट्स वारियूं ॻाल्हियूं ॾाढियूं वणंदड़ आहिनि। इहे कीअं थियूं अदालती फ़ैसिलनि में कन्वर्ट थियनि, इहो हूंदो आहे सभु खां अहम। केतिरनि ई मौक़नि ते असां अहिड़ा त लाजवाब कमेंट्स ॿुधंदा आहियूं जो चवंदा आहियूं हा ठरी पवंदो आहे, पोइ जॾहिं फ़ैसिला ईंदा त ख़बर पवंदी आहे त उहे कमेंट्स। तव्हांखे यादि हूंदो त ही जेके विञाइजियल गुम थियल माण्हू उन्हनि जे बारे में अदालतुनि जा के रिमार्क्स अहिड़ा लॻंदा जो लॻंदो हो त सुभाणे सभु कटड़े में बीठा हूंदा वॾा वॾा जेके अमरा आहिनि। वरी पोइ कंहिं ॿुधो ई न कनि त के विया केॾां उहे केस कंहिंखे यादि बि कोन रहनि। तो इहे जेके दाबनि वारा आहिनि कमेंट्स, उहे वक़्ती तौर ते सुठा लॻनि, पर अहम ॻाल्हि इहा आहे त इन्हनि सभिनी मामलनि ते जॾहिं फ़ैसिला ईंदा, इन्हनि फ़ैसिलनि में जेका लीगल प्रोसीडिंग्स जे नतीजे में जेका ड्राफ्टिंग हूंदी, ड्राफ्टिंग ॾाढी इंपॉर्टेंट हूंदी आहे जजिस जे फ़ैसिले। असां अक्सर कमेंट्स 6 कलम थी वेंदा आहिनि, असां हुनजे रिपोर्ट्स जे अंदरि जेके जजमेंट्स हूंदियूं आहिनि उन्हनि खे घटि माण्हू टच कनि था या पढ़नि था, या इवन रिपोर्ट बि उन तरह सां तमामु थोरो था थियनि। सो लेट्स सी, काज़ी साहब जो हींअर ताईं जो ट्रैक रिकॉर्ड इनकरेजिंग आहे, हरूभरू उन ते नेगेटिव डाउट वारी शइ नथो चवां। हुनजो हींअर ताईं जो कंडक्ट बि ॾाढो पॉज़िटिव रहियो आहे कुझु हवालनि सां, पर अल्टीमेटली उहे फ़ैसिला जॾहिं ईंदा, फ़ैसिला पढ़िबा, तॾहिं मां बहितर का हुन ते राय ॾेई सघंदुसि। कमेंट्स जी हद ताईं यस, वेरी गुड, तमामु सुठा था लॻनि। ठीकु आहे। नसीर साहब, पेशावर हाई कोर्ट जे हवाले सां काज़ी साहब अॻु में ई कुझु सख़्तु रिमार्क्स ॾेई चुका हुया 2 ॾींहं पहिरियां। अॼु PTI दरख़्वास्त में सदा इहा कई आहे त पेशावर हाई कोर्ट जे जज क़ानून जी ग़लति तशरीह कई आहे, तंहिंजे करे अव्हांखे सदा आहे त बैट जो निशान वापसि ॾियो। सम्झो पिया सुप्रीम कोर्ट पेशावर हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ ई कोर्ट ॾींदी फ़ैसिलो? न, हाणे इहो त यानी तव्हां तक़रीबन मूंखां सुप्रीम कोर्ट जी जजमेंट अचण खां अॻु का जजमेंट था ॾियणु चाहियो त इहो ठीकु न आहे। उहो डॉक्टर अयूब शेख आहे कोन, त हुन खां जजमेंट ॾियारे वठूं हा। ॻाल्हि इहा त ॾिसो, फ़ैसिलो अञा कोर्ट में चैलेंज थियो आहे। मूं अॻु में बि चयो त लॉजिकल प्रोग्रेशन आहे। हुनजो हिकिड़ी अदालत हुनखे रिलीफ ॾिनो, डिवीज़न बेंच वेठी, उन खे रद्द करे छॾियो। हाणे हू सुप्रीम कोर्ट में पुॻा आहिनि। सुप्रीम कोर्ट उनखे कीअं ॾिसंदी, इहो सुप्रीम कोर्ट ते ई छॾियल आहे न। उहे पंहिंजी लॉजिक खे ॾिसंदा। ज़ाहिर आहे अपील कंदड़ माण्हू त चवंदो न त जज ग़लति फ़ैसिलो ॾिनो आहे। जेकर जज जे फ़ैसिले खे ग़लति न सम्झे त अपील छो करे? इहा त बेसिक प्रिमाइज़ आहे त भई मुंहिंजे ख़िलाफ़ु फ़ैसिलो ग़लति आहे, तंहिं करे मां अपील में पुॻो आहे। सियासी तौर हाणे इहो इन जा आइनी ऐं क़ानूनी पासा अलॻि आहिनि। त उनजे इलेक्शन कमीशन जे उनखे जेके आहिनि एतिराज़ या जेका उनजी पोज़ीशन उनखे अपहोल्ड करे थी सुप्रीम कोर्ट या न, पर इन क़िस्म जे फ़ैसिलनि जा हिकिड़ा सियासी पासा बि थियनि था। के जजिस उनखे कंसीडरेशन में रखंदा ज़रूरु आहिनि, पर अल्टीमेटली जजिस खे फ़ैसिला ॾियण त आइनी क़ानून मूजिबि आहिनि, डिफेंड उन बेसिस ते कंदा। पर किन हालतुनि में थींदो आहे, जीअं मिसाल तौर हिकिड़े फ़ैसिले में जज साहिब इहो चयो त हींअर ही जेको फलाणो फ़ैसिलो हो इनखे अंडू इन करे था कयूं जो ही इलेक्शन जे अमल में रंडक विझण वारो आहे। तंहिंजी माना तव्हां कॾहिं कॾहिं पॉलिटिकल या लीगलिटी जे प्रोसेस खे कनेक्ट बि कंदा आहियो। सो हिननि हालतुनि में असां त रुॻो ख़्वाहिश जो इज़हार करे सघूं था त पॉलिटिकल प्रोसेस जे इंट्रस्ट वटां हूंदो त हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी खे कंहिं निशान ॾियण खां सवाइ हुनखे चइजे त वञी आज़ाद उम्मीदवार वेड़ा, नामुनासिब थिए। वॾी पॉलिटिकल पार्टी आहे, ख़राबियूं हुन में आहिनि, उन असांखे बि कोन थी वणे, पर उहा हिन वक़्त ताईं बहसियत पार्टी बैन कान थी आहे। या त उहा बहसियत पार्टी बैन थिए न कंहिं अदालत वटां, त पोइ चइजे त भई इहा पार्टी डिस्क्वालीफाइड आहे। पार्टी या हलो अदालत न कई हुजे, को एग्ज़ेक्टिव ऑर्डर बि निकितो हुजे जेको पोइ खणी चैलेंज थी वञे, उहो बि कोन्हे। त कंहिं बि हवाले सां इंडिविजुअल्स जा जेके केसिस आहिनि उहे सॼी सारी पार्टीअ खे नथा डिस्क्वालीफाई करे सघनि जो उनखे निशान खां महरूम रखिजे। इहो त पॉलिटिकल मामिलो आहे, पर हाणे उनजे पुठियां किसा वॾा आहिनि, इहो तव्हां बि सम्झो था त इहे निशान छो नथा मिलनि, छाजे लाइ नथा मिलनि, कीअं था फुरिजी वञनि। साइकिल जो पोइ उहा मुस्लिम लीग नून अलॻि थी, उहा IJ वारो हलियो वियो किसो, उहा ॿिए खे मिली वियो, निशान ठाहे छॾियो। तो इहो हिकिड़ो चैलेंज आहे PTI जे लाइ, पॉलिटिकली वॾो चैलेंज हूंदो। सो पॉलिटिकली त मुंहिंजो ख़्यालु आहे त इहे जेकॾहिं खे निशान इहो बेट जो या को बि, पर पार्टी सिंबल तौर मिलणु जमहूरी अमल जे लाइ मुनासिब थिए। बिल्कुलु ठीकु नज़ीर साहब। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, सॼे क्रिकेट जे ग्राउंड में साम्हूं नज़र ईंदड़ हिकिड़ो एम्पायर हूंदो आहे, ॿियो एम्पायर वरी साइड ते बीठो हूंदो आहे जंहिंखे लेग एम्पायर चवंदा आहिनि। त हाणे साम्हूं वारो एम्पायर बैट ॾिए थो PTI वारनि खे खेॾण जे लाइ, वरी लेग एम्पायर जेको आहे उहा बैट वापसि वठी थो छॾे। सुप्रीम कोर्ट जा रिमार्क्स, उन खां पोइ जेके मामला, ऐं वरी नवाज़ शरीफ़ जा नामज़दगी कागज़ चैलेंज थिया आहिनि, अपील जेका उहा ॿुधणी जे लाइ मुक़ररु थी आहे। समूरे सिनेरियो खे अव्हां कीअं एनालाइज़ कयो पिया सर?
अदा न लेग एम्पायर जी हलंदी न वरी विकेट एम्पायर जी हलंदी त उहो जेके इन क्रिकेट में इहे थर्ड हूंदा एम्पायर आहिनि सटेबाज़ इनाम साहब शायद चयो त थर्ड सटेबाज़ अंपायर जेके जेको हूंदा आहे आहिनि उहो हलंदी उन जी न ही त जमील हाणे साहब अलाए थो चए थर्ड ऐं फोर्थ सटेबाज़नि ताईं जी जी ॻाल्हि हलंदी, पहुचे माना पैसा सटेबाज़नि जी हलंदी जी ठीकु आहे त उन लिहाज़ सां लॻे थो पियो त एम्पायरनि जी बि ॻाल्हि जेका आहे उन खां ॻाल्हि वधंदी थी वञे। हाणे अचूं था पिया न सीरियस जेके तव्हां ॻाल्हि खोली आहे त उन ते ज़ाहिर आहे सिंगल बेंच जो डिसीशन पंहिंजी जाइ ते डीबी यानी डबल बेंच जो डिसीशन जेका आहे उन्हनि इलेक्शन कमीशन खे ॿुधी उहो पंहिंजो फ़ैसिलो कयो आहे। हाणे इहे सभु शयूं विद ऑल द विटनेसिस विया आहिनि वठी अॼु पिटिशन दाख़िल कई अथनि पीटीआई वारनि ऐं पीटीआई जो जेको मौजूदो चेयरमैन आहे उहो चवे थो पियो बैरिस्टर साहब त उनखे 95% जा उमेद आहे त उनखे निशान वरी वापसि मिली वेंदो सिंबल वापसि मिली वेंदो। पर हाणे इहो त ज़ाहिर आहे कहिड़े बेसिस ते उन बैरिस्टर साहब चेयरमैन साहब इहा ॻाल्हि कई आहे पीटीआई जे पर इन में ॾिसूं त इलेक्शन कमीशन पंहिंजे फ़ैसिले खे जस्टिफाई कीअं थो करे। मां पहिरियां बि तस्करो करे चुको आहियां त कानून अंधो हूंदो आहे इलेक्शन एक्ट बि अंधो आहे उहो जे तव्हां डॉट टू डॉट बेसिस ते लागू कयो त तव्हांखे जेके बि कागज़ात नामज़दगी वरी इनखे स्क्रूटनाइज़ कयो सभु जेके इलेक्शन एक्ट्स आहिनि ऐं इलेक्शन रूल्स आहिनि इलेक्शन प्रोसीजर्स आहिनि इन्हनि जे मूजिबि त तव्हांखे माण्हू शायदि को मिले जेको इलेक्शन विढ़ण जे क़ाबिल हुजे। पर असां ॾिसंदा आहियूं कानून में बि त जेके सराउंडिंग सर्कमस्टांसिस लॉ खे बि लॉ बि अप्लाई थींदो आहे लॉ जे डॉट टू डॉट अप्लाई थिए त उनजो असरु जेको ॿियो थींदो आहे। जीअं त सुप्रीम कोर्ट पंहिंजी रिमार्क्स पास कई आहे हक़ीक़त इहा आहे नज़ीर साहब सही ॻाल्हि नसीर मेमण साहब कई त रिमार्क्स जेके आहिनि उहे ऑब्वियसली जजमेंट उन जे मुताबिक़ अक्सर ई न ईंदी आहे ऐं रिमार्क्स बहरहाल हिकु माइंड सेट ज़ाहिर कंदो आहे जंहिंमें केॾी महिल जजमेंट में हुनजो नज़र अची वेंदो आहे पर काफ़ी माण्हुनि खे सरप्राइज़ बि मिलंदो आहे। पर रिमार्क्स जो जेको असरु त माशरे ते पवंदो आहे ऐं माशरे ते बिल्कुलु उहो असरु तो चवनि था पिया त तव्हां 62 63 इहे सादिक अमीन वारो ॿियनि ते लागू कयो था पिया त जेकी इन जी अहमियत पंहिंजी जाइ ते आहे। ॾिसो न रिमार्क्स जेके आहिनि इहे बि दुनिया ॾिसे थी पई इंटरनेशनली बि इन ते पोइ अॼु जेके सफ़ीर हूंदा उते इस्लामाबाद में उन्हनि पंहिंजे पंहिंजे मुल्कनि में केबल मोकिली हूंदी जेके साइफ़र तव्हां चवंदा आहियो त उहो साइफ़र मोकिली हूंदी त हिन जी जेका एपेक्स कोर्ट उहे ई रिमार्क्स ॾिए थी पई ऐं उन्हनि पंहिंजी उन ते तजियो ॾिनो हूंदो। इहा हक़ीक़त आहे जजमेंट खां पहिरियां असां कहिड़ो केयर थींदा आहियूं तजियो ॾियण वारा पर असां हीअ त चई था सघूं त जेके शवाहिद ॾिना विया हुआ सिंगल बेंच खे पेशावर में उन्हनि में बि हिकिड़ी जान हुई कमज़ोरी जेका डीबी कढी आहे उन मां पेशावर जी डिविजनल बेंच त इन में हिकिड़ी दौर खे तव्हां ॿुधो ई न आहे जेके इलेक्शन कमीशन हाणे इलेक्शन कमीशन पाण न आई या लवाए वई या उनखे ट्रिक करे वई उहो पंहिंजी जाइ ते पर बेसिकली उहो हिकिड़ो जवाज़ ठहियो। हाणे सुप्रीम कोर्ट जे आया आहिनि त सुप्रीम कोर्ट में रिमार्क्स इहे ज़रूरु पास कया आहिनि सुप्रीम कोर्ट पहिरियां बि त सिंबल जेको आहे उहो निशान कंहिं पार्टी जे लाइ अहमियत जो हूंदो आहे जेको मूंखे यादि थो अचे हाणे सिंबल जे नथो मिले त पीटीआई जे जेको मौजूदो चेयरमैन आहे उन चई छॾियो आहे त असांखे भले न मिले असां तंहिं हूंदे बि इलेक्शन ज़रूरु विढ़ंदा आहियूं। इन्हनि खे जेको हिकु अंदाज़ो थी वियो आहे पीटीआई वारनि खे त उन्हनि खे विक्टम फॉलोइंग बि मिले थी पई उन्हनि खे पीटीआई जी यूथ जी फॉलोइंग बि मिले थी पई ऐं जेके तजिया निकार आहिनि ऐं जेके नज़र था रखनि ऐं माशरे ते काफ़ी सारा माण्हू ख़ासि तौर ते केपी में हू चवनि था त ईंदड़ ॾींहंनि में केपी खां सिलसिलो शुरू थींदो ऐं ठीकु ठाक शुरू थींदो पॉलिटिकली बि मोबिलाइज़ेशन थींदी ऐं शायदि उहो थोरो ख़राबत बि उन में पैदा थी वञे ऐं पोइ अॻिते ॾिसूं त केतिरो केरु सही थो सघे हिन मुल्क में त उन लिहाज़ सां मोबिलाइज़ेशन थी सघे हीअ त ॿियो पासो थियो। कोर्ट ते अचूं था पिया त कोर्ट जी जेके भले वारो यानी जेको बैट वारो निशान जे मिली वियो त पीटीआई वारनि खे काफ़ी हिकिड़ो फ़ाइदो सभिनीनि खां वॾो इहो आहे त जेके रिज़र्व सीटूं आहिनि 4 खण डज़न उहे उन्हनि ते उन्हनि जो हक़ थी पवंदो
न त अदरवाइज़ उहे उन मां आउट थी पवंदा। तंहिंजो मतिलबु त हू को 70-80% सीटूं खणनि ते किथे उनखे ऑफसेट करे था सघनि। ऐं जेके आज़ाद उम्मीदवार पंहिंजे पंहिंजे निशान ते विढ़ंदा उहे केतिरो इन में वापसि उन ॾे वेंदा या उन खां पहिरियां हार्स ट्रेडिंग में या कंहिं ॿिए वजह कर कंहिं ॿिए सां मिली वेंदा, इहो त असां जेको पोयों वक़्तु ॾिठोसीं महसूसु थिए थो पियो त तमामु ॾुखियो थी पवंदो PTI लाइ। ते इन्हनि माण्हुनि खे सम्झनि त इहे आज़ादु उन्हनि ॾे अची ऐं हुकूमत उन्हनि जी ठाराइण आहे अरिड़हं वक़्तु PTI लाइ। पर हिकिड़ी ॻाल्हि तमामु ज़रूरी आहे जेको असांखे सम्झ अचे थी पई, उहा हीअ आहे त वोटिंग जो मतिलबु छा आहे। वोटिंग जो मतिलबु इहो आहे त हिकु जेको रोड ते माण्हू आहे, जेको आम ग़रीब गुरबो माण्हू आहे, उहो बि जंहिं महिल वोट विझंदो आहे त उनजो मक़सदु उनजो फ़लसफ़ो इहो आहे त उहो पंहिंजे स्टेट अफेयर्स में हिकु हिसेदार थी पियो, यानी मुल्क जे निज़ाम संभालण जो जेको सिस्टम आहे उन में उनजो हिसो अची वियो। तंहिंजो मतिलबु इहो थियो त जेको स्टेट ऐं कॉन्स्टिट्यूशन जो हिकिड़ो जेको लिंक आहे उहो लिंक बरक़रार रहियो, उन ते भरोसो बरक़रार रहियो ऐं इहो भरोसो जे टुटी थो वञे न हिकिड़े माण्हू जो ऐं कॉन्स्टिट्यूशन जो जेको दस्तूर आहे उहो हिकिड़ो कॉन्ट्रैक्ट आहे, उहो कॉन्ट्रैक्ट जा जे लवाज़मात उहे ख़तमु थी वञनि त पोइ भरोसो टुटी पवंदो आहे। ऐं कंहिं बि रियासत लाइ कंहिं बि स्टेट लाइ उन्हनि जे माण्हुनि जो भरोसो टुटणु उहो स्टेट लाइ तमामु हिकिड़ो मुज़र ऐं नुक़सानदेह हूंदो आहे। त इन लाइ मां ही तरह ई ॻाल्हि अंदरूनी जेके मुल्क जी ॻाल्हियूं आहिनि बैरूनी तौर ते परॾेही तौर ते ॾिठो वञे त तव्हां ॾिसो त ईरान में जेको कल्ह थियो ऐं ईरानियुनि केॾी धमकी ॾिनी आहे इज़राइलियुनि खे ऐं सोनी फोर्सिस खे, ऐं जेके लबनान में हमिलो थियो आहे टियों ॾींहुं जंहिंमें डिप्टी चीफ खे मारियो अथनि, ओड़े हिसाब सां जेके मिज़ाइल फायर थिया आहिनि सीरिया में, जंहिंमें जनरल हिकिड़ो ॿियो इन जो सुलेमानी जो दोस्त बि हो ऐं जनरल बि, उन खे मारे छॾियऊं। ऐं इन खे जे मां इन ते वधीक तबसरो करण जो टॉपिक हटिजी वेंदासीं त इन खे जिन डॉट्स खे नुक़्तनि खे मिलायूं त हिकिड़ी साइड ते त उहा हिकिड़ी टेंशन हले थी पई, उन जे टेंशन जो सॼो असरु सॼी दुनिया ते पवंदो, पाकिस्तान ते बि उन तमामु वॾो असरु पवंदो। 3% खां वधीक 3% खां वधीक तेल जो अघु रातो राति वधी वियो आहे इन टेंशन जे करे। फ्रेट वधी विया आहिनि, जहाज़ पाकिस्तान ॾे अचनि पिया, पोइ हफ़्ते ॾेढ जे अंदरि अंदरि उन्हनि ते हमिलो थियो आहे। ते असांजी हिकिड़ी साइड ते इकोनॉमी जेका आहे उहा तबाह थियल आहे, ॿी साइड ते माण्हुनि जो जे भरोसो भरोसे जी तबाही निकिरी वञे त पोइ इहो काॾे वेंदासूं, मुल्क काॾे वेंदो, असां काॾे वेंदासूं। त इन करे इन ते संजीदगीअ सां सभिनीनि खे गौर करणु तमामु ज़रूरी आहे, न त काफ़ी असां लाइ ॾुखियायूं साम्हूं बीठियूं आहिनि ऐं उन्हनि खे फेस करण लाइ कुझु न कुझु स्टेट ऐं माण्हुनि जो राब्तो रिश्तो ऐं भरोसो क़ाइमु रहणु खपे, एंड दैट इज़ डन थ्रू द कॉन्स्टिट्यूशन, थ्रू द डेमोक्रेसी। जी ठीकु आहे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, पॉलिटिकल स्टेबिलिटी जेका आहे उहा वाकई तमामु ज़रूरी आहे। थैंक यू सो मच सर। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, गुज़िरियल हिकु प्रोग्राम में अवां चयो त पीपल्स पार्टी जो बिलावल भुट्टो ज़रदारी जो लेवल प्लेइंग फील्ड न मिलण वारो जेको बयानियो आहे उहो दुरुस्त हुयो, बहितर हुयो, उनखे माण्हू सम्झनि बि पिया ऐं पज़ीराई मिले पई PP खे। पर वज़ीर आज़म जे लाइ उम्मीदवार नामज़द थियण खां पोइ बि बिलावल भुट्टो ज़रदारी साहब वरी इहा ॻाल्हि कई त चूंडूं जेको आहे उहो मुलतवी थियण जा जेके ख़्वाहिशमंद आहिनि उन्हनि खे ॾुखियाईनि जो मुंहुं ॾिसणो पवंदो। इन बयानीअ खे कीअं पिया ॾिसो अवां, चूंडूं वाकई मुलतवी थियण जी ॻाल्हि थिए पई? ॾिसो, चूंडुनि खे मुलतवी करण लाइ असांखे ख़बर आहे हिकिड़ो मज़बूत लॉबी आहे, उन में 2-4 धुरियूं आहिनि, हिकिड़ी धुर न आहे जेके शामिल आहिनि, उन्हनि जा हथ उन्हनि में आहिनि, उन मफ़ाद आहिनि, उन्हनि जी ख़्वाहिश आहे या उन ख़्वाहिश जी तकमील लाइ उहो मुख़्तलिफ़ मतिलबु सोचुनि जो मुख़्तलिफ़ सोचुनि ज़रिए मुख़्तलिफ़ शयुनि जो ॻाल्हियुनि जो मुज़ाहिरो कंदे नज़र अचनि था। उन में काफ़ी वीक जेके इंस्टीट्यूशन्स आहिनि उन्हनि खे इस्तेमालु करण जी कोशिशि बि कई पई वञे। पर बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे त जेका असां बिलावल भुट्टो साहब जी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त हिन तनाज़ुर में पाकिस्तान में इलेक्शन मुलतवी थियणु हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका मुमकिनात में कान्हे का। नंबर पहिरीं ॻाल्हि जेका नसीर साहब ऐं मूं ऐं सभिनी पैनलिस्ट कई आहे त अहिड़े दौर में जॾहिं
असां जॾहिं लाॻीतो ॿुधंदा आया आहियूं त कंहिं न कंहिं हवाले सां कोर्टुनि सदाईं साथ ॾिनो आहे। जेके एंटी डेमोक्रेटिक फोर्सिस आहिनि उते अॼु असां सुप्रीम कोर्ट मां हिकिड़ो सगौरो आवाज़ु ॿुधूं था जमहूरियत ऐं जमहूरी इदारनि ऐं पार्लियामेंट जे मेंबरनि जी हिकिड़ी वॾी रेस्पेक्ट में, कॉन्स्टिट्यूशन जी खे मथभरो रखण जी रेस्पेक्ट में इहे आवाज़ तमामु सगारा थी रहिया आहिनि। ऐं उन्हनि आवाज़नि जे हूंदे हिकिड़ी यकीन दहानी मिले थी त हा इलेक्शन्स थींदियूं ऐं जेके बि इलेक्शन नथा कराइण घुरनि, इलेक्शन में रुख़नो विझणु चाहिनि था, उन्हनि खे मायूसी थींदी। रहियो सुवाल त बिलावल भुट्टो जे हवाले सां ऐं इन जे मां हिकिड़ी इन में रिलेवेंस आणण जी कोशिशि थो कयां त तव्हांखे यादि हूंदो त अॻु में असां हिन तबसरो कंदा रहिया आहियूं त जेका सूरत हाल आहे उहा केॾी महिल पाकिस्तान में फिरी सघे थी ऐं उहे तव्हांखे शयूं मतिलबु मूंखे ख़बर न आहे, भट्टी साहिब जो क्वेश्चन आहे, मुंहिंजो क्वेश्चन आहे त 10 साल खां पोइ नवाज़ शरीफ़ जो छा थींदो ऐं नवाज़ शरीफ़ जे हटी वञण खां पोइ जेको पंहिंजो आहे शहबाज़ शरीफ़ ई कैंडिडेट हूंदो ऐं शहबाज़ शरीफ़ एतिरी वोटर पुलिंग जेका आहे उहा करे सघे थो नथो करे सघे, छो त असांखे ख़बर आहे त मुस्लिम लीग जे रंधिणे में रोलो अॻु में ई आहे। इहा सॼी सूरत हाल हिकिड़ी डेवलपिंग सूरत हाल आहे। इन सूरत हाल जा जेके असरात आहिनि इलेक्शन खे जेकॾहिं डिस्टर्ब न कयो वियो, इलेक्शन जेकॾहिं पंहिंजे उन सां थी वई त पोइ जेके इलेक्शन या पोस्ट इलेक्शन जेके ठहंदा उन्हनि में मां ॾिसां थो त पीपुल्स पार्टी काफ़ी स्पेस ठाहींदे नज़र अचे पई। उनखे सिंध में बि हिन वक़्तु स्पेस जेका आहे काफ़ी उनखे को चैलेंजर कोन्हे को, ऐं उते जेको आहे माना चैलेंजर न आहे। मां इन चवां जेके ॿियूं पार्टियूं उन्हनि खे मां तस्लीम नथो कयां, उहे पंहिंजी सघ सां उहे कुझु गेन करे सघंदा, जंहिंमें GDA आहे ऐं ॿियूं पार्टियूं जेके आहिनि उहे गेन करण जी पोज़ीशन में बिल्कुलु आहिनि। पर पीपुल्स पार्टी कराची में कुझु गेन कंदी वधीक, माना जेकॾहिं 14 सीटूं उन्हनि जूं हुयूं GDA जूं हुयूं त उहे 1-2 सीटूं वधीक खणी गेन कनि, पर पीपुल्स पार्टी जा गेन्स उन खां वधीक आहिनि। उनजो रीज़न इहो आहे त 2018 वारे इलेक्शन में पीपुल्स पार्टी तमामु घणियूं सीटूं खणी हेॾे होॾे कई वयूं हुयूं। त इन सूरत हाल मूंखे नज़र अची रहियो आहे त सिंध में ऐं पाकिस्तान में पीपुल्स पार्टी जेका सूरत हाल आहे उहा बहितर थी सघे थी ऐं पोइ कंहिं इतिहादनी शकिल में या मुमकिनात में ॻाल्हि अची सघे थी त बिलावल जेको आहे सो थिए वज़ीर आज़म थिए, पर इहा का हतमी राय न आहे। इहा इम्काननि जी गेम आहे, पॉलिटिक्स आहे इम्काननि जी सूरत हाल, इन करे इन इम्कान खे बि रद्द करे नथो सघिजे। इहो इम्कान वधीक ताक़तवर थी सघे थो इलेक्शन खां पोइ वारे इतिहादनी सूरत हाल में। ठीकु आहे रफ़ीक चारवी साहब, थैंक यू सो मच सर। नसीम अहमद साहब, अक्सर अवां बि ज़िक्र कंदा रहिया आहियो सर त आख़िरी ॾींहंनि ताईं घणो कुझु थी सघे थो, गेम चेंज थी सघे थी, झेड़ा झटा बि थींदा ऐं केतिरा ई मामला वरी उभरी साम्हूं ईंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो बयानु ऐं उन खां पोइ लतीफ़ खोसा जो इहो चवणु त इलेक्शन कमीशन PDM जे लाइ सहूलियतकारी पई करे, जे तरफ़ हाणे रफ़ीक साहब बि इशारो ॾिनो त का अहिड़ी गवर्नमेंट ईंदे ॾिसो पिया मां ग़लतफ़हमी या ख़ुशफ़हमी हद ताईं वज़ीर आज़म लाइ उम्मीदवार नामज़द थियो त आहे बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, पर PP जो बयानु इहो तेसि ताईं ईअं ई रहंदो जेसि ताईं नवाज़ शरीफ़ ऐं PTI बानी जो को फ़ैसिलो अचे। अच्छा, बिलाल खे त पार्टीअ नामज़द कयो आहे न, हर पार्टी हिकिड़ो वज़ीर आज़म लाइ को न को कैंडिडेट पिच त कंदी आहे जी, तो उहा उन हद ताईं ॻाल्हि ठीकु आहे, सभई पार्टियूं को न को वज़ीर आज़म लाइ नालो पिच कंदियूं, पर उन खे कतन को इन जो मतिलबु इहो कोन्हे त उन नॉमिनेशन अचण खां पोइ हुन जा के चांसिस उन जे करे वधी आहे। चांसिस बिलाल भुट्टे साहब जी पंहिंजी पॉलिटिकल कैंपेन अॻियां कीअं थी हले, ऐं ॿी ॻाल्हि सिधी सी ॻाल्हि आहे त कैंपेन बि कहिड़ो असरु कंदी उहा त सभिनि खे ख़बर आहे त चूंडूं कीअं थींदियूं आहिनि, इलेक्शनूं कीअं थींदियूं आहिनि ऐं हुकूमतूं कीअं ठहंदियूं आहिनि। मां त चवंदो आहियां पाकिस्तान में सभ खां शफ़ाफ़ चूंडूं थींदियूं आहिनि, छो त चूंडुनि खां अॻु में नतीजनि जो पतो पइजी वेंदो आहे। एॾी शफ़ाफ़ियत दुनिया जे कंहिं चूंडुनि में न थींदी हूंदी, सो हाणे बि तव्हांखे नतीजनि जो थोरो थोरो पतो पवंदो वेंदो। पोइ इधर पीपल्स पार्टी जे मंशूर जो छा थींदो? माज़रत सां अव्हांखे इंटरप्ट कयो, 10 नुकाती मंशूर बि वाज़े कयो आहे हुननि, इन जो को असरु थींदो? अच्छा, हाणे उहा प्रोग्राम चइजे मंशूर त काफ़ी डिटेल में ईंदो आहे, इहो हुन जा हाईलाइट्स आहिनि मंशूर जा, ऐं उनखे हू लगातार उनखे हाणे डिबेट में आणे पियो। हींअर ताईं वाहिद पीपल्स पार्टी आहे जंहिं प्रॉपरली को प्रोग्राम लाथो आहे, तव्हां हुन सां एग्री करियो डिसएग्री कयो, पर हुन प्रोग्राम पिच करे छॾियो। हींअर ताईं अदरवाइज़ कंहिं बि पार्टीअ प्रॉपर कंहिं बि शिकिल में मंशूर ऐं प्रोग्राम न लाथो। हाणे उन ते मंशूर ते अलॻि डिबेट थी सघे थो। बिलाल साहब जो जेके पॉइंट्स आहिनि उहे पीपल्स पार्टीअ जो जेको रिवायती पॉलिटिक्स जो ट्रेंड रहियो आहे उन सां अलाइंड आहिनि,
पीपल्स पार्टी कोशिशि कंदी आहे पाण खे पुअर अप्रोच ॾेखारींदी आहे, हुनजा प्रोग्राम्स हूंदा आहिनि त हेठे तबिके खे कीअं बेनिफिट ॾियणो आहे हुन में, पोइ कॾहिं बेनज़ीर कार्ड जो प्रोग्राम ईंदो आहे, कॾहिं तव्हां ॾिठो त हारियुनि खे सब्सिडी ॾियण वारो प्रोग्राम। हाणे हीअ जेके 10 नुक़्ता आहिनि, तव्हां जेकर पब्लिक जी अख सां ॾिसो त ॾाढा मोहींदड़ लॻंदा। हुन में नौजवाननि लाइ कार्ड आहे, हुन में इलाज लाइ कार्ड आहे, हुन में तमामु घणे अहिड़े क़िस्म जा पब्लिक बेनिफिट्स जी ॻाल्हि कयल आहे। उहो रिसोर्सिस लाइ चए थो त जेके फेडरल गवर्नमेंट जा खाता आहिनि गैर ज़रूरी, उहे मां एबॉलिश कंदुसि, उहे पैसा सूबे में ईंदा, असां उतां इहो कवर करे सघूं था। अच्छा, अर्थमेटिकली इहो पॉसिबल आहे, मां हिनखे रूल आउट नथो कयां, यस तव्हां 50-100 बिलियन मैनेज करे सघो था, पर मूंखे फंडामेंटली इन क़िस्म जे अप्रोच सां हिकिड़ो डिसएग्रीमेंट रहियो आहे। उहा पीपल्स पार्टी जी न, मां फंडामेंटली इन अप्रोच जी ॻाल्हि थो कयां। हीउ सॼो जेको चैरिटी अप्रोच आहे न, त ग़रीबनि खे बि ॾींदासीं, औरतुनि खे बि ॾींदासीं, हारियुनि खे बि ॾींदासीं, नौजवाननि खे बि ॾींदासीं, इहो वोट लाइ त मोहींदड़ आहे, पर जे सच पुछो त इहो सोसाइटी में कंहिं क़िस्म जो कंपटीशन क्रिएट करणु, सोसाइटी में का एनर्जी क्रिएट करणु, माण्हुनि खे कंहिं वॾे कम या वॾी चेंज लाइ उभारण जे बजाए इहो मैसेज जो आहे तव्हां वेठा हुजिजो, असां रुॻो अची वञूं वोट ॾियो, असां तव्हांखे घर वेठे 50 रुपया पिया पहुचाईंदासीं, तव्हां साह खणण जहिड़ा थी। हाणे तव्हां नौजवान खे साल लाइ तव्हां चओ था तव्हां बेरोज़गार हूंदा, तव्हांखे पैसा ॾींदासीं, ओके, नौजवाननि खे सपोर्ट ॾियो, पर उन में वाज़े कयो त न तव्हांखे कम सां लॻाईंदासीं, साल जो तव्हांखे कम जो मुआवज़ो मिलंदो आहे। ही कंडीशनल ग्रांट्स में हुनखे कन्वर्ट करियो, जीअं माण्हुनि जो थोरी मोरल बूस्टिंग थिए, उहो कुझु करण जहिड़ा थियनि। तव्हां चओ त तव्हां ऑक्सफोर्ड जे ग्रेजुएट तौरु दुनिया जे नामियल इदारनि मां निकितल हिकु यंग लीडर खे चवणु घुरिजे त मां हर डिस्ट्रिक्ट में IT पार्क्स क्रिएट कंदुसि, असां मिलियंस ऑफ जॉब्स क्रिएट कंदासीं, अचो कम्पीट करियो। बजाए इहो मैसेज ॾियण जे त तव्हांखे सभु कुझु असां मुफ़्त में ॾींदासीं, तव्हां कुझु न करियो, तव्हां जीअं त ग़रीब आहियो, मुफ़लिस आहियो, बेरोज़गारी आहे, तव्हांखे स्टेट खाराईंदी। ये स्टेट जा प्रोग्राम्स थींदा आहिनि सोशल सिक्योरिटी जा आहियूं, सेफ्टी जा आहियूं, हुजणु घुरिजनि, पर उहे दुनिया सॼे में हाणे कंडीशनल थींदा पिया वञनि, छो त अनकंडीशनल जेका सपोर्ट आहे उहा लॉन्ग टर्म में हद हरामी डिपेंडेंस क्रिएट करे। इहो हिन दौर जे कॉम्पिटेटिव सोसाइटीज़ में उनखे तमामु घणो एप्रिशिएट नथो कयो वञे। सो इंडस्ट्रियलाइज़ेशन जी ॻाल्हि करियो, IT पार्क्स जी ॻाल्हि करियो, मॉडर्न टेक्नोलॉजीज़ जी ॻाल्हि करियो, तव्हां हारियुनि खे सब्सिडी ॾियण जी ॻाल्हि करण सां गॾु हलो उहा बि करियो, ग़रीब हारियुनि चओ त असां दुनिया जी मोस्ट एडवांस एग्रो बेस्ड इंडस्ट्री हणंदासीं सिंध में, सवाइ चांवर ऐं फुटिन जे कारखाननि जे का एग्रो बेस्ड मॉडर्न इंडस्ट्री सॼी सिंध में का। तव्हां 50,000 पर एकड़ ख़ैरात ॾींदा वधंदा, इहो इन सां वॾा ज़मींदार हारियुनि जे नाले ते पैसा खाई ॾींदा। सो फिशरीज़ में छा थो थिए, तव्हांजो लाइव स्टॉक बाक़ी दुनिया खां, मां ऑस्ट्रेलिया ऐं न्यूज़ीलैंड सां कंपेयर नथो कयां, रुगो पंहिंजे पंजाब सां कंपेयर कयो त 50 साल सिंध जो लाइव स्टॉक जी जेके टेक्निक्स आहिनि उहे पोइते पियो, हारपे जूं टेक्निक्स पोइते पियो, फिशरीज़ जूं टेक्निक्स पोइते आहिनि। सो तव्हांखे इकोनॉमी जा बेसिस उनखे वाइब्रेंट करण जी ज़रूरत आहे, उनखे मॉडर्नाइज़ करण जी ज़रूरत आहे, उनखे चैलेंजिंग करण जी ज़रूरत आहे, उनखे दुनिया जे मॉडर्न कंटेम्पररी रिक्वायरमेंट सां ॻंढण जी ज़रूरत आहे, त जीअं तव्हांजो यूथ ऐं तव्हांजूं औरतूं ऐं तव्हांजा हारी कॉम्पिटेटिव एज जे थ्रू वधीक इनकम्स जनरेट कनि ऐं प्रॉस्पर थियनि, ख़ुशहाल थियनि, आसूदगी अचे। मूंखे रुगो हिन सॼी अप्रोच सां रुगो इहो हिकिड़ो डिसएग्रीमेंट रहियो आहे मुंहिंजो शुरू खां हिन प्रोग्राम जे अंदरि जनरली, पर हाणे मां इहो तव्हांखे ॿुधायां त इहो प्रोग्राम बहरहाल आम माण्हुनि जे लाइ मोहण जे लाइ प्रोग्राम ॾाढो भलो आहे, माण्हुनि खे मोहींदो, मूं जहिड़ा 2-4 माण्हू जेको चवनि। जी ठीकु आहे नसीर महमूद साहब, थैंक यू सो मच सर, तफ़सीली ॻाल्हि ॿोली थी वञा। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब ॿुधो पिया सर? बिल्कुलु ॿुधां पियो महताब। इनाम साहब अक्सर स्क्रिप्ट जो ज़िक्र कंदा आहियो, हाणे अॼु जेका डेवलपमेंट थी आहे, हिक पासे PTI बानी जो मुस्तक़बिल बैट जो निशान वापसि मिलणु न मिलणु, उनखां पोइ नवाज़ शरीफ़ जा नामज़दगी कागज़ चैलेंज थिया आहिनि, उहा अपील मंज़ूर थी आहे, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब वज़ीर आज़म जो उम्मीदवार नामज़द थियो ऐं पोइ हीउ जेको प्रोग्राम साम्हूं आयो, स्क्रिप्ट में छा आहे सर, चूंडुनि खां पोइ ऐं चूंडुनि खां पहिरियां? स्क्रिप्ट में आहे कंफ्यूजन पैदा करणु, स्क्रिप्ट में आहे सस्पेंस पैदा करणु, ऐं स्क्रिप्ट में आहे पाकिस्तान जे अंदरि हर शइ खे गैर वाज़े रखी करे असुल वाग घणनि जे हथ में इक़्तिदार खे मुकमिल तरह ते पंहिंजे कंट्रोल में रखणु, इहो आहे स्क्रिप्ट। छाकाणि त हीअ सभु जेका सूरत हाल जुड़े पई, उनजो मुख्य जेको बुनियादी नुक़्तो आहे इहो आहे त शयुनि खे गैर वाज़े रखो ऐं शयुनि खे अञा वधीक मुंझारे जो शिकार बणाईंदा वञो। मुंहिंजे ख़्याल में हुजणु बि ईअं खपंदो हो त इलेक्शन कमीशन जेको बि ठीकु आहे कयो आहे त उन ते जुडिशल तौर ते जेके बि एतिराज़ आहिनि, जेकॾहिं मूंखे कंहिं आरो ते एतिराज़ आहे त हीउ आरो
कंहिं बि तरह सां सही फेयर डिसीजन नथो ॾिए या जेके वीडियोज़ जेके शयूं पब्लिक थियूं थियनि त हिते कहिड़े तरीक़े सां कंहिंजा फार्म क़बूल था कया वञनि, कंहिंखे फार्म कीअं पेश करण खां रोकियो थो वञे, त उन ते त कंहिं बि क़िस्म जो फ़ैसिलो कोन थो अचे। उन ते कंहिं बि क़िस्म जो जुडिशल एक्शन नज़र नथो अचे जेको इन शइ खे यकीनी बणाए त मुल्क जे अंदरि कंहिं बि फ़र्द खे चूंडुनि जे अमल खां रोकण जे लाइ सरकारी मशीनरी खे इस्तेमालु न कयो वेंदो। मुंहिंजे ख़्याल में मौजूदु हिन सॼे सूरत हाल में जेकॾहिं सुप्रीम कोर्ट हिकिड़ी रुगो जजमेंट ॾेई छॾे त कंहिं बि तरह सां कंहिं बि फ़र्द खे सरकारी मशीनरी जे ज़रिए सियासी बुनियादनि ते चूंड जे अमल खां परे रखण जी कोशिश कंदड़ खे सम्झो वेंदो त मुल्क जे जमहूरी अमल जे ॾाढो रुकावट आहे। त आउं सम्झां थो इलेक्शन कमीशन पंहिंजे सभिनी जेके बि शयूं आहिनि उन्हनि में सिधी थी वञे, पर छाकाणि त अहिड़े क़िस्म जी जजमेंट मुल्क जे अंदरि शफ़ाफ़ चूंडुनि जे अमल खे ऐं शफ़ाफ़ जमहूरियत जे अमल खे अॻिते वधाईंदी, तंहिंजे करे अहिड़ियूं शयूं हिते थींदे ॾुखियूं नज़र ईंदियूं। ऐं साॻियो ई जीअं नसीर साहब चयो त रिमार्क्स खां वधीक जजमेंट जी इम्पॉर्टेंस हूंदी आहे। हींअर ॾिसूं त जजमेंट्स कहिड़ियूं थियूं अचनि ऐं इन्हनि जजमेंट्स खे ई बुनियादु बणाए अॻिते जो सोचे सघिजे थो त थींदो छा। स्क्रिप्ट हिन वक़्तु इहो पियो ॿुधाए त शायदि जे 10 सालनि वारो फ़ैसिलो अची थो वञे त पोइ त नवाज़ शरीफ़ बि मैदान खां ॿाहिरि आहे। जेकॾहिं इहो फ़ैसिलो अचे थो त पोइ इन सां हिकिड़ी शइ वाज़े थिए पई त ईंदड़ हुकूमत जेका बि हूंदी उहा एतिरी त फ्रेजाइल हूंदी, उहा एतिरी त कमज़ोर हूंदी जो उनखे जीअं चइबो आहे न धण हिकिड़ो हूंदो आहे मालिक जो, जंहिंखे पंहिंजो सॼो माल हूंदो आहे उनखे धनार हलाईंदो आहे। ॿियो शहरनि जे अंदरि हिकिड़ो धनार ईंदो आहे जेको हर हिक जे घर मां माल वठी ऐं पोइ शहर में चाढ़णु वेंदो आहे शहर खां ॿाहिरि। त जेको शहरी सॼो सिस्टम आहे लॻे थो त हींअर बि ईअं ई थींदो। पोइ जेके जेके सीटूं क़ौमी असेंबली जिन वटि ईंदियूं आख़िरी ॾींहंनि में हिकिड़ो हलंदो पैसो त जेको केतिरी ख़रीदारी करे सघे थो ऐं ॿियो हलंदो ॾंडो त कहिड़ो कहिड़ो केतिरो या वरी केरु केतिरी ताबेदारी करे सघे पियो। इनाम साहब थैंक यू सो मच। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब खां बि कमेंट वठी वठूं सर, आख़िरी 2 मिंट बचा आहिनि। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब कंक्लूजन अवां खां था वठूं सर। इंटरनेशनल सिनेरियो बि अवां बयानु कयो, वर्ल्ड वार जी तरफ़ बि मामला जेके आहिनि उहे हलनि पिया, ख़दशनि जो इज़हार थिए पियो, असरात त पवंदा मुल्क ते, पर असां वटि इलेक्शन खां पहिरियां वारो माहौल ई अहिड़ो ठही चुको आहे इंस्टेबिलिटीअ जो, त इलेक्शन खां पोइ छा थींदो सर? न ज़ाहिर आहे माण्हू लोड़ींदा, छो जे तव्हां वटि जेको हाणे तव्हां कर्ज़ जा मक़रूज़ आहियो सॼी दुनिया जा 128 बिलियन तव्हांजो डॉलर्स जो कर्ज़ु आहे ॿाहिरि जो, ऐं घरू कर्ज़ जेको तव्हांजो आहे 46 ट्रिलियन खरब रुपया, ऐं उन लिहाज़ सां असां मंशूर था ॾियूं सुठो मंशूर आहे। या जेके पॉइंट्स आहिनि मंशूर जा जेके पीपल्स पार्टी ॾिना आहिनि ऐं तव्हां पुछियो इहो सुवाल ॿियनि खां बि, मां हिकिड़े मिंट में कंक्लूड करे छॾियां, तमामु बहितरीनु आहे। पर उहा ॻाल्हि त माण्हुनि खे कम ते लॻायो, कॉम्पिटेटिवनेस आणियो, पर उन खां बि चङो जेके प्रोग्राम ॾिनो आहे 4 पॉइंट मिसाल तौर ते त 5 सालनि में असां पघार डबल करे छॾींदासूं, 300 यूनिट बिजली ॾेई छॾींदासूं, असां हारी कार्ड ॾींदासूं, मज़दूर कार्ड ॾींदासूं, यूथ सेंटर ठाहींदासूं ऐं इनकम सपोर्ट खे वधाईंदासूं, मुफ़्त इलाज कंदासूं, ग़रीबनि खे 30 लख घर ठाहे ॾींदा। पैसा किथे आहिनि? तव्हां वटि पघार ॾियण जा पैसा न आहिनि, तव्हांखे व्याज ॾियण जा पैसा न आहिनि, खज़ानो ख़ाली लॻो पियो आहे। त हीअ बि जे ॿुधाईंदा त असां केतिरा ॾोकड़ कमाए ॿाहिरां डॉलर आणींदासूं, इनफ्लो लाइ असां छा कंदासूं, असां मुल्क में डॉलर जहिड़ी महिल आणींदासूं त असां इहे सभु सहूलियतूं ॾींदासूं माण्हुनि खे। त हीअ जेको आहे हिन में खानो ख़ाली आहे, जेको असांखे सोचणु खपे त मुल्क जी हैसियत न आहे इहा त हीअ सभु सहूलियतूं घर वेठे पहुचाइनि। माण्हुनि खे महिनत करणी पवंदी कुझु पंहिंजे लाइ इनकम जनरेट करण जी। बाक़ी रहियो सुवाल त इहे इलेक्शन स्लोगन्स आहिनि, हर पार्टी जो हक़ आहे पंहिंजे पंहिंजे स्लोगन ते माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइण लाइ जेको स्लोगन जेके ठाहींदा आया आहिनि, मंशूर या प्रोग्राम जेके आहिनि उन ते न पहिरियां वोट इन्हनि वरितो आहे न अॼु वठंदा, इहे फ़क़ति नारा आहिनि तक़रीरनि लाइ। बाक़ी जेको आहे उहो इलेक्शन सिलेक्शन इहे सभु शयूं असां ॾिठियूं आहिनि ऐं हाणे बि ईंदड़ प्रोग्राम में बि ज़रूरु हिते ॻाल्हाईंदासीं। थैंक यू सो मच डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, रफ़ीक चांडो साहब, अवांजी वॾी महिरबानी, नसीम अहमद साहब अवांजी बि तमामु घणी महिरबानी। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे पियो। ईंदड़ प्रोग्राम ते इजाज़त ॾींदा, अल्लाह निगहबान।